जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि चिकन जी रेसिपी। मसालेदार चिकन घर में कीअं ठाहिजे, जेको बिल्कुलु रेस्टोरेंट या ढाबे वांगुरु घर में ई ठाहे सघिबो और बिल्कुलु आसान सी रेसिपी आहे हिन जी। घर जी शयुनि मां इहो आसानी सां ठाहे सघंदासीं। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी स्टार्ट था कयूं पिया। चिकन खणंदासीं। हिते मां 1/2 किलो चिकन खयो आहे। उनखे चङी तरह धोई करे उन में लूणु विझणो आहे। उन खां पोइ उन में विझंदासीं असां हैड ऐं गॾोगॾु विझंदासीं असां कश्मीरी ॻाढ़ा मिर्च। सभिनी जी मापूं मां लिखियूं आहिनि। इन में विझंदासीं गॾु असां ॾही। इहो असां मैरिनेशन लाइ रखंदासीं। ॾही ऐं मसाला विझी करे चिकन खे जेॾी महिल रखिबो आहे त मसाला जेके आहिनि चिकन में अंदरि ताईं वेंदा आहिनि और चिकन में ॾाढी टेस्ट ईंदी आहे खाइण में। त चङी तरह हिनखे मिक्स कंदासीं और 1/2 कलाक हिनखे असांखे मैरिनेशन लाइ रखिणो आहे। ॾिसो हे मां चङी तरह मिक्स कयो आहे। हाणे हिनखे रखी छॾींदासीं। जेसिताईं इहो मैरिनेट थिए तेसिताईं हाणे ठाहींदासीं असां हिन जी रस यानी ग्रेवी। उन जे लाइ असां खणंदासीं टमाटा, हिकु तरियल बसर, साओ मसालो ऐं काजू यानी खाॼा। इन्हनि सभिनी खे असां विझंदासीं मिक्सी जार में और हिनखे पीसणो आहे। बिल्कुलु हिन जी पेस्ट ठाहिणी आहे हिन तरह। हाणे हिकु खणंदासीं तई, उन में विझंदासीं तेल। उन सां गॾु सॼा मसाला विझंदासीं। तेज पत्तो, नंढो फ़ोटो, वॾो फ़ोटो, कारा मिर्च, लौंग ऐं दालचीनी। उन सां गॾु 1 चमचो जीरो बि विझंदासीं। कुझु सेकेंड हिनखे भुञणो आहे। इन खां पोइ हिन में असां विझंदासीं बसर कटियल। 2 बसर खणंदासीं, उन्हनि खे सन्हो सन्हो कटे विझणो आहे। गुलाबी थियणु ॾींदासीं बसर खे। और हिन में असांखे विझणी आहे थूम ऐं अदरक, पर सनी सनी कटियल। कुटे न विझंदासीं, बिल्कुलु सन्हो सन्हो। चॉपर जो इस्तेमालु करे सघंदा आहियो तव्हां। 2 चमचा खनि असांखे अदरक ऐं थूम कुटे विझणी आहे। यानी हिन में 1.5 चमचो असांजी थूम हूंदी और 1/2 चमचो अदरक। अदरक जी क्वांटिटी हमेशह घटि हूंदी आहे। चङी तरह मिक्स कंदासीं। इनखे थोरो भुञी करे इन खां पोइ हिन में असां विझंदासीं पेस्ट जेका असां ठाहे रखी हुईसीं। टमाटो, काजू, साओ मसालो, तरियल बसर। बसर खे ध्यानु रहे जेॾी महिल असां फ्राए कंदासीं त साड़णो न आहे, ब्राउन करिणो आहे। उहा पेस्ट विझण खां पोइ हिनखे असां कुझु सेकेंड भुञंदासीं। उन खां पोइ हिन में विझणा आहिनि सुका मसाला। सुकनि मसालनि में पहिरियों विझंदासीं हैड, धाणा, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च जंहिंसां बढ़िया उसो कलर ईंदो भाॼीअ में। अगरि तव्हां वटि कश्मीरी ॻाढ़ा मिर्च न हुजनि त नॉर्मल मिर्च विझी करे उन में थोरो सो कलर विझंदा त बढ़िया सो कलर अची वेंदो। इनखे असां भुञंदासीं। इन में विझंदासीं असां गरम मसालो ऐं जीरा पाउडर विझंदासीं हिन में। इनखे चङी तरह मिक्स करे भुञंदासीं कुझु सेकेंड। इन मां जेसिताईं तेल निकिरणु चालू थिए। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं चिकन जेको असां ॾहीअ में विझी रखियो मैरिनेशन लाइ। चिकन विझण खां पोइ इनखे चङी तरह असांखे भुञणो आहे। कुझु सेकेंड भुञण खां पोइ इन में असां थोरो सो पाणी विझंदासीं। जेको मैरिनेशन वारो कटोरो हो उन में ई थोरो पाणी विझी मां उन जो इस्तेमालु कयो आहे और 1 कप जेतिरो हिन में पाणी विझंदासीं। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और ढके करे हिनखे सिजाइणो आहे। 20 खां 25 मिंट असांखे हिनखे सिजाइणो आहे जीअं चिकन चङी तरह ॻड़ी वञे। त कंटिन्यू असां 25 मिंट हुनखे न सिजाईंदासीं। 5-5, 7-7 मिंटे जी गैप ते थोरो सो खोले असांखे घुमाइणो आहे हिनखे। त हिनखे हाणे पहिरियों ढके करे सिजाईंदासीं असां। 5-7 मिंट थी वेंदा त वरी खोले करे वापसि हिनखे घुमाईंदासीं। लॻे पाणी घटि आहे त थोरो थोरो पाणी विझंदा वेंदासीं असां हिन में। और इहा ग्रेवी असांखे थिक ठाहिणी आहे त पाणीअ जो घटि इस्तेमालु कंदासीं। वापसि हिनखे ढके करे वापसि सिजाइण लाइ रखंदासीं।
सो असांजो चिकन जेको आहे लॻभॻि सिजी वियो आहे। त हिन घुमाईंदासीं। ग्रेवी काफ़ी थिक थी वई आहे त थोरो सो पाणी अञा हिन में विझंदासीं असां। त उहो मैरिनेशन वारो ई पाणी मूं वटि अञा ताईं आहे, त अधु कोप मां ॿियो बि विझी रही आहियां हिन में। चङी तरह मिक्स करे हिनखे वापसि असां सिजाइण लाइ रखंदासीं, छाकाणि त पाणी विझण खां पोइ हिनखे चङी तरह वापसि सिजाइणो पवंदो, न त ग्रेवी जेका आहे उहा कची कची लॻंदी। ग्रेवी मां जेसिताईं तेल निकिरे उन खां पोइ असां हिनखे सर्व कंदासीं। तेल निकितो आहे मतिलबु असांजी ग्रेवी यानी रस जेका आहे चङी तरह सिजी वई आहे, त इहा बिल्कुलु रेडी थी वई आहे। हाणे हिन में थोरो सो असां चिकन मसालो विझंदासीं, इन सां बढ़िया सी टेस्ट ईंदी। और थोरो सो विझंदासीं साओ मसालो। हिनखे घुमाईंदासीं चङी तरह और गर्मा गर्म हिनखे नॉन या चपाती सां सर्व कंदासीं। ॾाढी बढ़िया टेस्ट आहे हिनजी, हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो। और अञा हिनखे असांखे वधीक अगरि टेस्टी ठाहिणो आहे त तव्हां हिन में क्रीम और बटर जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो, पर मां हिते न कयो आहे। इहो असांजो मसालेदार चिकन तयारु आहे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे इहो मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। और अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो, हिनखे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।